दोस्तों आचर बाज़ार में तो आया हूँ पर हाणे गाॾियूं जाम थियूं नज़र अचनि ऐं रेट बि हिननि जा हाई फाई लॻा पिया आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाईजान कैसे हो सर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह करम में सर। शाह पर मुच्छू सिंधी तो न आहियो तव्हां? सर सिंधी हैं अल्हम्दुलिल्लाह। ओहो गाॾी 2024 आहे। वाह वाह हा हे गाॾी आहे न हे हिकिड़ी मुछ वाला तुंहिंजी हेठि आहे हिकिड़ी मथे आहे। बस इहो हवा जो रुख आहे कि हेठि कयूं मथे छा कयूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु आचर बाज़ार आया हूँ ऐं टाइम सां पहुता हूँ। रश तव्हांखे नज़र ईंदी हूंदी, गाॾियूं बि तव्हांखे नज़र ईंदियूं हूंदियूं ऐं कोशिशि कंदासीं त अॼु तव्हांखे नए मॉडल जेका अल्टो आहिनि बाज़ार 23-24 उहे ॾेखारियूं। ठीकु आहे दोस्तों, आचर बाज़ार में त आया हूँ पर हाणे गाॾियूं जाम थियूं नज़र अचनि ऐं रेट बि हिननि जा हाई फाई लॻा पिया आहिनि। बहरहाल ॾिसूं था कहिड़ी गाॾी ॾिसूं। हीअ बि अल्टो बीठी आहे, हीअ अल्टो बीठी आहे, अल्टो जाम आहिनि, हीअ बि अल्टो बीठी आहे। पुछूं था त हीअ अल्टो कंहिंजी आहे, पुछूं था कंहिंजी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाईजान कैसे हो? सर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह करम में सर। शाह पर मुच्छू सिंधी तो न आहियो तव्हां? सर सिंधी हैं अल्हम्दुलिल्लाह। ओहो वाह 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 भाई कहिड़ी अल्टो कहिड़ो मॉडल आहे? सर ये 2019 मॉडल आहे। 2019 जी जी। ऐं जिन आहे टचअप सर साइडन में टचअप वचअप आहे, बाक़ी छत पिलर डिगी अंदरों ओरिजिनल आहे गाॾी। गाॾी ॾेखारींदव? जी जी ज़रूर ॾिसो सर। अचो अचो दोस्तों, भाउ मिली वियो आहे बि, हे बि सिंधी आहे। चए थो 2019। जी जी 19 मॉडल। 2019 आहे। 2019 अल्टो मिली वई आहे असांखे। 660 सीसी आहे ऐं अंदरां त जेन्युइन थी लॻे। अंदरों सर पूरी ओरिजिनल आहे। पूरी ओरिजिनल आहे? गाड़ी आहे। किथां टच वच एक्सीडेंट वैक्सीडेंट पक्का? सर पाण केरु आहीं? हाँ सर सोलंगी आहे। सोलंगी सोलंगी वाह जो हथ आयो एॾ। जी बस। ऐं ॿाहिरां छा पियो चए, छा टच में? साइडां टचअप दस छत डिगी ऐं अंदरों पिलर मिलर सर जेन्युइन आहे। छत ऐं डिगी बॉनेट इन जेन्युइन आहिनि। अंदरों मां तव्हांखे ॾेखारे थो छॾियां। हे गाॾी अथव दोस्तों, झड़पूं बि तव्हांखे ॾेखारे छॾियां। सुभाणे ईअं न चओ यार इमरान भाई तो ॾेखारी कोन्हे, गाॾी ॾेखारे थो छॾियांव। गाॾी लॻे भली थी, साफ़ सुथरी गाॾी थी लॻे। हे झड़पूं ॾेखारे थो छॾियां तव्हांखे। दरवाज़े जूं डोरियूं जेके अथसि भलियूं अथसि, दरवाज़े जूं डोरियूं भलियूं अथसि ऐं पूरियूं अथसि। डिगी बि ॾेखारियूं तव्हांखे, डिगी बि तव्हांखे ॾेखारियां थो। डिगी जे कलम टच आहे हिते, थोरो कलम टच अथसि। बाक़ी माना उहो बि ज़ंग करे कयो अथई, भई लॻल न आहे किथां मूंखे लॻे थो। गाॾी त चङी आहे, 2019 मॉडल आहे। पैसा बि पुछूं था भाऊ खां। हीअ तव्हां गाॾी ॾिठी, हिन भरिसां ॿी कहिड़ी बीठी आहे? हिन भरिसां बि अल्टो बीठी आहे, इहा बि तव्हांखे ॾेखारियूं था, पुछूं था। सो हिन जा बि ॾेखारियूं न। दोस्त चवंदा त झड़पूं फुल न ॾेखारे, हवा सभु ॾिसी छॾियो। भाऊ सोलंगी आहे पाण। हवा किथों जो आई? वाह मां खैरपुर जो आहियां साईं। खैरपुर मीरस? जी जी। अच्छा हाणे मूंखे इहो ॿुधाए, हिन जो निचोड़ मूंखे आख़िरी फाइनल ॿुधा, घणा पैसा थींदा? सर ये फाइनल तव्हांजे सर लाइ असां हिते डिमांड मार्केट में 20-50 घुरंदा, फाइनल 20 में ॾियणी आहे। 20 में ॾियणी आहे? जी जी। अदा 19 मॉडल आहे ऐं बॉनेट छत डिगी नहीं जेन्युइन आहे ऐं पैसा अधो चए थो त 20 पूरा। सो हीअ हिन मालिक लाइ कोन्हे। हे मॉडल त मूंखे 23 न 24 थी लॻे, 24 मॉडल थी लॻे। अब हे गाॾी तव्हांजी आहे? जी जी। ये भी तव्हांजी आहे? पोइ हेॾां अचो वाह। हे कहिड़ो मॉडल आहे? या 2024 मॉडल अथव सर। 2024। हीअ टचअप में छा आहे भला? टचअप में सिर्फ हिकिड़ो फेंडर टचअप अथसि बस। कहिड़ो? हे फेंडर टचअप आहे, बाक़ी फुल जेन्युइन आहे? पूरी ओरिजिनल ज़िम्मेदारी आहे। पैसा? हे फाइनल हिकिड़ी ॻाल्हि 26.5 में मिलंदी। ऐं चैनल जे हिसाब सां कोई अचे त घटि थोरो घणो? बिल्कुलु हुन सां थींदो, बिल्कुलु हुन सां जेको थी सघियो हुन सां कंदासीं। थी सघियो त कंदासीं, बाक़ी जेन्युइन आहे। माना जेन्युइन गाॾी ॾेखार भला यार, हीअ बि ॾेखार। गाॾी त हीअ बि भली थी लॻे, गाॾी हीअ बि दोस्तों भली आहे, अल्टो आहे। हीअ हुन खां बि साफ़ थी लॻे, पर मॉडल मथे आहे। 2024 आहे गाॾी, 2024 आहे। वाह वाह हा हे गाॾी आहे न, हे गाॾी बाक़ाइदा आहे। उहो बि गाॾी भली आहे, मॉडल जे हिसाब सां हीअ इलाही सफ़ा नई थी लॻे। मॉडल जे हिसाब सां हो 50-27 हज़ार हलियल आहे, हे 23,000 हलियल आहे। वो केतिरी हलियल आहे? 27,000। 50-27 हे 23,000 ओरिजिनल हलियल। 23,000 हलियल आहे दोस्तों। गाॾी साफ़ सुथरी आहे, किथां बि कलम टच वग़ैरह कोन्हे। नई गाॾी थी लॻे, नई जहिड़ी गाॾी आहे। कुपा वुपा आहे उहो साफ़ सुथरा अथसि। हे ॾिसो अंदरां बि मां तव्हांखे ॾेखारियां। अल्टो जे करे वठणी आहे त पोइ हीअ ई वठणी आहे। भली गाॾी आहे, बहितरीनु गाॾी आहे। वाह वाह गाॾी साफ़ सुथरी अथसि। वाह शॉपर वॉपर चढ़ियल अथसि, अञा पैक आहे। 2024 मॉडल, 2024 मॉडल आहे गाॾी। झड़पो वड़पो चेक कयूं तव्हांखे। इहे बि ॾेखारियूं, ईअं न सामान चओ तव्हां ॾेखारियूं न।
दोस्तों हिन गाॾी जी मां तव्हांखे गारंटी थो ॾियां, गाॾी भली आहे, गाॾी बाक़ाइदा भली आहे। ऐं हिन दोस्त जो नंबर बि तव्हांखे वठी थो ॾियां। भा अदा भाईजान थोरो साफ़ आहे, हे सफ़ा साफ़ आहे, हे सफ़ा साफ़ गाॾी आहे, ज़ंग वंग किथां बि न अथसि। हे गाॾी ॾिसी छॾियो, टच वच कोन्हे, 2024 मॉडल आहे, फुल जेन्युइन। हिकिड़ो फेंडर हिन जो जेको आहे सो टच में नो सामान वामान हे सभु कुझु पियो अथसि अंदरों। हीअ अथव गाॾी शॉपर खां पैक आहे। वाह वाह जी मेरी ये नहीं फाइल घर पे कंफर्म पता नहीं है। झड़प हिन बि ॾिसो, टाउनशिप एयरपोर्ट हे सोलंगी जी हवा, सोलंगी खणी आवा हे बि गाॾी। हूंदुसि को गॾु ॿियो बि छा था खाइनि, अलाए छा था खाइनि। वाह वाह गाॾी भली आहे। ऐं गाॾी में नई गाॾी जी जेका ख़ुशबू हूंदी आहे न उहा ई अथसि, नई गाॾी जी ख़ुशबू अथसि। अञा ताईं पैक आहे गाॾी सां। गाॾी ॾाढी भली अथव दोस्तो, जंहिंखे बि खपे न हीअ वठोसि, गाॾी भली अथव। हीअ गाॾी सफ़ा भली आहे। अब तूं पंहिंजो नंबर त ॾेई छॾ। अब नंबर लिखो 0306784411। कराची में हूंदो ई न? जी कराची में अलहमदुलिल्लाह हिते ही आहियूं। हे हिकिड़ी मुछ वाला तू हेठि आहे, हिकिड़ी मथे आहे। बस इहो हवा जो रुख आहे कि हेठि कयूं मथे छा कयूं। अब सोलंगी साहब हाणे असांजे चैनल जे हिसाब सां कोई अचे त रियात ज़रूरु कजांसि। बिल्कुलु सर, तव्हां नालो वठंदो हुन सां ख़ुसूसी 25,000 रियात। जेको मुंहिंजे हिसाब सां ईंदो मुंहिंजो नालो ज़रूरु वठंदो, बेफ़िक्र थी। 25,000 न, थोरो ख़्यालु कजांसि। अञा टायर कीअं अथसि? टायर सही अथसि गाॾी में, माना हल्को फुल्को जेको आहे न पंहिंजे हिसाब में कराइणो हूंदो आहे। हा बाक़ी न, गाॾी टायर सही को कमकार न को कमकार न अथसि। बाक़ाइदा तो खणी छिकनियूं शक्कर वकर हलिया वञो बिस्मिल्लाह करे। हाँ जी जी। सो दोस्तो इहा गाॾी अथव अल्टो। हाणे हीअ अलाए कंहिंजी आहे, इनखे छॾियूं था। ॿ काफ़ी आहिनि मुंहिंजे ख़्याल में, ॿई काफ़ी आहिनि। गाॾी साईं अल्टो जेका 2024 ॾेखारी न साइल, ख़तरनाक ज़बरदस्त गाॾी, साफ़ सुथरी गाॾी। ये वाला मास्क पातो अथई? ओ मिट्टी आहे न ते 108 मिट्टी आहे न सॼी। हा मिट्टी त आहे, इन करे सही आहे, ठीकु आहे दोस्तो। गाॾियूं ॿई भलियूं, पर हूअ वधीक 24 ॾाढी भली, 24 नई जहिड़ी गाॾी, नई जहिड़ी गाॾी वाह। अंदरि ख़ुशबू बि नई गाॾी जहिड़ी आहे। मार्केट अञा ताईं सिज लहण वारो बल्कि लही वियो आहे, पर गाॾियूं अञा ताईं बीठियूं आहिनि। तोखे मिली आहे गाॾी? कहिड़ी जी तलाश में आहे? का बि मिली वञे, का बि मिली वञे। दोस्तो हीअ गाॾी मिली वई आचर बाज़ार मां, 2005 मॉडल आहे। ऐं गाॾी थोरी माना मेरी थी नज़र अचे रफ कंडीशन में, पर गाॾी कड़क आहे इलाही। गाॾी कड़क आहे, इंजन भली अथसि, रिम विम लॻल अथसि। ऐं अंदरों मां तव्हांखे सॼी कंप्लीट ॾेखारींदुसि। हे लाइट हिन जी थोरी डैमेज आहे, भॻल आहे, उहा नई हणाईंदासीं। ऐं गाॾी हीअ आहे 2005 सिविक ऐं VTI आहे। हे मिरर जेके अथसि ऑटो अथसि। सो फ़िलहालु थकिजी बि पिया आहियूं, ऐं वरी हिन गाॾी खे जॾहिं ठाराईंदुसि त तव्हांखे ॾेखारींदुसि। दोस्तो हुन सिविक जो सामान मां वठी आयो आहियां। हे तव्हां अक्सर ॾिठो हूंदो मुंहिंजी गाॾियुनि में लॻल हूंदो आहे। हे छित ते पोयां लॻल हूंदो आहे स्पॉइलर, बैक स्पॉइलर। हे तमामु घटि मिलंदो आहे। हिकिड़ी शॉप आहे जिते मिलंदो आहे, कंहिं हंधि बि न मिलंदो आहे। 3200 रुपए जो ही मिलंदो आहे। ऐं डिगी जे पोयां वरी डिगी ते हे लॻंदो आहे, हे बि स्पॉइलर आहे। ऐं वरी सन जेके अथसि एयर प्रेस, उहे अथसि दॿा। ऐं ॿियो तव्हांखे सामान ॾेखारियां, हे बि वठी आयोमांसि। इहा एंटीना लॻंदी, इहा बि वठी आयोमांसि। ऐं हे कार्ड आहे ख़ुशबू वारो, पर हे हलो आहे सफ़ा। अंदरि गाॾी में हणण सां लॻंदो आहे त यार वाह गाॾी में ख़ुशबू आहे। हे हिन जो अॻियों लोगो आहे होंडा जो। हे बैक कवर, बैक जो लोगो। हे सिविक, अच्छा हिन इंडिकेटर मां जेन्युइन वठी आयो आहियां, जेके फेंडर ते लॻल हूंदा आहिनि न अॻियां, उहे वठी आयो आहियां। हे सिविक। ऐं हे गुटको आहे, जेके अंदरि एयर प्रेस न लॻल हूंदा आहिनि, सनशेड जो हिकिड़ो गुटको कोन, उहो बि वठी आयो आहियां। हाणे हे सॼो सामान वरी सुबुह हणंदुसि, पोइ तव्हांखे वरी हणी ऐं ॾेखारींदुसि। बल्कि हाणे कांग में सर्विस थींदी गाॾी, उहा बि मां वीडियो ठाहींदुसि त सर्विस कीअं थियणी आहे हिन गाॾी जी। छो त गाॾी मेरी इलाही आहे, माना जंहिं हलाई आहे न उन तमामु गाॾी इहे मेरो रखियो आहे। मां सभु ऑयल हिन जा चेक कया आहिनि, ऑयल वायल सभु चेंज थींदा, ब्रेक ऑयल, गियर ऑयल ऐं इंजन ऑयल सभु चेंज थींदा। सो सुभाणे वरी नई वीडियो सां गॾु पाण सां मिलंदासीं दोस्तो। तेसिताईं फ़िलहालु इजाज़त था चऊं। ऐं जेकॾहिं वीडियो सुठी लॻी हुजे ऐं नेक्स्ट वीडियो तव्हांखे ॾिसणी आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो, लाइक करे छॾिजो ऐं हिकिड़ो नंढिड़ो कमेंट करे छॾिजो त अञा हिन गाॾी में छा करणु खपे। महिरबानी, थैंक यू।